महकमो जो दोस्तों असां के सफ़र सांगे जो है न मीरपुर ख़ास वञण थियो ऐं मीरपुर ख़ास जॾहिं तव्हां वेंदो त जेके न वाहन जे भरिसां जेको न मीरपुर ख़ास ओल्ड मीरपुर ख़ास जे भरिसां जेके न चीचड़ा लॻल आहिनि जिथे असां जेको न अॻूणे ज़माने में जेके गुड़ ऐं खंडु जेको आहे न चीचड़नि ज़रिए थी तयारु थी जेको आहिनि मार्केट में ईंदियूं हींअर त इंडस्ट्रियूं अची वियूं आहिनि फैक्ट्रियूं अची वियूं आहिनि मिलूं अची उन दौर जी लज़त ऐं हीअ खाइण सां पोइ जेको आहे न मुख़्तलिफ़ जेको ज़ाइक़ो आहे हीअ पेवर हिकिड़ी शइ आहे जेको आहे न उन्हनि खां हिकिड़ो थोरो मुख़्तलिफ़ रेट आहे थोरो महांगो आहे पर हीअ शयूं जेको न पेवर आहिनि अॼु अचो त तव्हांखे विज़िट करायूं त जेको गुड़ कीअं ठहंदो आहे जेको आहे न उन बाबति जेको आहे न असां हिते जेको आहे न सरगोदा खां हिते जेको आहे न अची हिते गुड़ तैयार कंदा आहिनि उन्हनि खां जेको आहे न हाल वाल वठंदासीं। डेरा आप कहाँ से हो? सरगोदा से। चेक कंदासीं उनखे जेको न गुड़ कहिड़ो भलो आहे हीअ ॻाढ़ो आहे हीअ ॻाढ़ो गुड़ आहे ऐं हीअ थोरो उन खां मुख़्तलिफ़ आहे सो इन जा मुख़्तलिफ़ ज़ाइक़ा आहिनि कमनि जे ज़ाइक़े जे हिसाब सां जेको आहे न इहो ठाहियो वञे थो सो तव्हांजी नज़र में सर कहिड़ो पेवर आहे? अच्छा ये वाला पेवर है सो चेक करते हैं दोस्तों तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत ज़ाइक़ो आहे वाह वाह ज़बरदस्त यार हिकिड़ी पेवर शइ आहे जॾहिं बि हिन रस्ते तां वञणु थिए त ओल्ड मीरपुर ख़ासि पुलिस स्टेशन दिलबर खान महर जे जेको न क़रीब चिचड़े वारो आहे तमामु हिकिड़ो सुठियूं शयूं ठाहे थो ऐं इन खां पोइ हीअ जेको तव्हां शइ ॾिसो हीअ तमामु हिकिड़ी गिफ्ट तौरु तव्हां जेको कंहिं दोस्त खे ॾेई सघो था तमामु हिकिड़ी पेवर शइ ठहियलु आहे तव्हां उन्हनि खे जेको ॾेई सघो था तो वॾी महिरबानी असांखे दोस्त आहे पंहिंजे जेको आहे न संगत जे थ्रू ज़बरदस्त तव्हां ॿुधाइजो तमामु पुराणे दौर जा आहियो अॻूणे वक़्त में जेको आहे तव्हां हीअ शयूं यूज़ कंदा अॻे जेको ॿुधाईंदा मुंहिंजी ॾाढी ॻाल्हि कंदी हुई त जेको आहे न अॻे खंडु हिकिड़ी थींदी हुई उहो उन खंड जो छा अच्छा देसी खंडु उन खे चयो वेंदो आहे अॼु बि हिते जेको पाण ॾिठीसीं देसी आहे अॼु भला तव्हांखे इहो चिचड़ो ॾिसी तव्हांखे पुराणो वक़्तु यादि आयो? वाह ये जो मजदूर है आपके पास ये मकामी है या आपके जो अपने जी बस यार स्पेशली आपको इन मजदूरों की भारत हो आप भी रोज़ी के लिए आए और ये भी जो रोज़ी के लिए यहाँ काम कर रहे हैं एहसास करते हैं डेली बेस पे इनकी जो दिक्कत होती है ना वो अल्लाह आपको और भी ज़्यादा दे और आप उन मजदूरों की जो ना जो ख्याल किया करें आपकी बड़ी मेहरबानी।